क़ुरान करीम अल्लाह पाक जे तरफ़ां असांजे लाइ उहो अज़ीम तोहफ़ो आहे जेको पंहिंजे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम ते नाज़िल फ़रमायो ऐं सभ खां वधीक इहो त हिन जी हिफ़ाज़त पंहिंजे ज़िम्मे खयाई। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। तर्जमा कंज़ुल इरफ़ान। बेशक असां हिन क़ुरान खे नाज़िल कयो आहे ऐं बेशक असां पाण हिन जी हिफ़ाज़त करण वारा आहियूं। क़ुरान मजीद सभिनी खां मुक़द्दस ऐं सभिनी खां अज़ीम किताब आहे जेको अल्लाह पाक जे सभिनी खां आख़िरी नबी ऐं सभिनी खां अज़ीम रहनुमा रसूल करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम ते नाज़िल थियो। हमारे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कुरान पाक की फ़जीलत बयान करते हुए इरशाद फरमाया कि बेशक कुरान अल्लाह पाक को आसमानों, ज़मीनों और इसमें जितनी चीज़ें हैं उससे सबसे ज़्यादा प्यारा है। कुरान पाक की तिलावत करना बड़ी सआदत की बात है। जो कुरान की तिलावत करता है बहुक्म हदीस उसका दिल भी आबाद होता है, उसका घर भी आबाद होता है। खुश नसीब है वो जो कुरान पाक की तिलावत करते हैं, जब सुबह करते हैं, नमाज फ़जर अदा करने के बाद कुरान पढ़ते हैं। हमारे प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाया मन अहब्बल कुरान फल युबश्शिर, कि जो कुरान से मोहब्बत करता है उसे खुशखबरी सुना दो। ए काश हम भी इन खुशखबरी पाने वालों में से हो जाएं। क़ुरान मजीद जी अज़मत ऐं बुज़ुर्गी ऐं उन जी फ़ज़ीलत व रिफ़त व बुलंदीअ जे लाइ इहो ई काफ़ी आहे त ख़ुदावंदे आलम मालिक अर्ज़ो समा ख़ालिक लोहो कलम जो कलाम आहे तमाम ऐबन ऐं सभिनी नुक़्सन खां पाक आहे। क़ुरान पाक दुनिया में सभिनी खां वधीक पढ़ियो वेंदड़ किताब आहे जंहिं पाण खां पहिरीं सभिनी इल्हामी किताबनि खे मनसूख़ करे छॾियो जिन मां को बि अॼु पंहिंजी असुल सूरत में महफ़ूज़ न आहे। जेतोणीक क़ुरान करीम पाण खां अॻु वारनि किताबनि खे पंहिंजे अंदरि सींगारियो आहे ऐं क़ुरान पाक वाहिद अहिड़ो किताब आहे जेको इंसान ज़ात लाइ रुश्दो हिदायत जो ज़रियो आहे। अल्लाह पाक जो इरशाद आहे ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह। तर्जमा कंज़ुल इरफ़ान। उहो रुतबे वारो किताब जंहिं में कंहिं बि शक जी गुंजाइश न आहे। क़ुरान करीम एॾे शान शरफ़ अज़मत वारो किताब आहे जंहिं में कंहिं बि क़िस्म जे शक ऐं शुबहे जी गुंजाइश न आहे, छो त शक उन शइ में हूंदो आहे जंहिं जी हक़ानियत ते का बि दलील न हुजे, जॾहिं त क़ुरान पाक एॾो वाज़िह ऐं मज़बूत दलील वारो आहे जेको हर अकुलमंद इंसान खे यकीन करण ते मजबूर करे छॾींदो आहे त ही किताब हक़ आहे ऐं हक़ बारी ताला जे तरफ़ खां ई आहे।